चवनि था त शाइर ॿोलीअ जा ज़ामिन हूंदा आहिनि। जी तव्हां जदीद शाइरी खे कीअं था ॾिसो? साईं, जदीद शाइरी जेका मूं ॿुधी आहे सोशल मीडिया ते रूबरू काफ़ी सारा दोस्त आहिनि, त आउं हैरान आहियां छो त आउं हुन में सभिनी जेके शाइरनि हाणे आउं जेकॾहिं हींअर नाला ॻणायां त जाम नाला आहिनि जेके सभई मुंहिंजा महबूब आहिनि ऐं जिन खे आउं माना ॻोल्हे ॻोल्हे पढ़ंदो आहियां छो त मूंखे माना तमामु प्यारा आहिनि। जिन में अमीर ॾिसी वठो, जहांगीर डायरी खे ॾिसो, प्रताप राज़ारी खे ॾिसो, फवाद कलवड़, जावेद जवार, एतज़ाज़ सांद ऐं साईं अवेस मेमन ऐं वफ़ा अब्बासी, माना केतिरनि नाला, कांजीराम, निसार बलोच, माना एतिरा नाला आहिनि। ईअं आकिल कलोरो बचो थो वञे पियो ऐं अनेक ॿिया शाइर। मुंहिंजे इर्द गिर्द जेके नौजवान शाइर आहिनि जिन में फरीद किरियो, आज़ाद गुल ऐं उनजो त माना हिकिड़ो उनजो बि हिकिड़ो अजीब रंग आहे। त मुंहिंजे इर्द गिर्द जेके बि शाइर आहिनि उहे जदीद शाइरी तमामु भली लिखनि पिया ऐं आउं हुन सभिनी जो फैन आहियां, आउं हुनजो पढ़ंदड़ आहियां ऐं हुन आशिक़ आहियां। सिंधी शाइरी जेका आहे सा ॾाढी ज़बरदस्त लिखिजे पई ऐं असांखे उमेद आहे त हे नौजवान जेके आहिनि से अॻिते हली जदीद सिंधी शाइरी में वॾो हिकिड़ो इनकलाब बर्पा कंदा। हुन रुबीना अफ़रो जेका सिंधी जी शाइरा आहे, रुख़साना फरीद आहे, उहे बि हीअं ॾाढो ज़बरदस्त लिखनि पियूं। रुबीना जो जेको आहे उहो हिकिड़ो जदीद अंदाज़ आहे, हिकिड़ो पंहिंजो अज़ीज़ जो पंहिंजो अंदाज़ आहे, हिकिड़ो अज़ीज़ आहे। सभई सिंधी शाइर जेके आहिनि उहे ॾाढो भलो लिखनि पिया। अज़ीज़ गुल उहो जेको घणो करे वरी वाक़िआत ते बि लिखंदो आहे, हुनजे लाइ तव्हां छा चवंदा? त यार माण्हू ज़ातियात ते शाइरी सम्झनि कीअं, असां वटि हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे त हिकिड़ा शाइरी हया वारी शाइरी आहे, हिकिड़ी बेहया शाइरी आहे, हिकिड़ी काफ़र शाइरी आहे, हिकिड़ी मुस्लमान शाइरी आहे, हिकिड़ी जी शाइरी जे मथे ते पोथी आहे ऐं बुरको पातो पियो आहे ऐं हिकिड़े खे जेको पैंट शर्ट पातल आहे। तव्हां कहिड़ी शाइरी खे वधीक पसंदि कंदा आहियो? शाइरी आहे इहा माण्हुनि जा नज़रिया, इहे माण्हुनि जी अखियुनि ते पातल चश्मा आहिनि। सुरमो सफ़ेदीअ जो जॾहिं पायो जिन तॾहिं ॾिठी तिन छाई आलमगी। मसइलो इहो आहे त हुननि अवां समाजी तस्वीर कढी आहे, हुननि अवां समाजी तस्वीर कढी आहे ऐं अमी हाणे कहिड़ो चश्मो पाए अमी ॾिसो था, उहा अवां जी जेको मर्ज़ी आहे। चयो वञे थो त जेकॾहिं परावन ऐबनि खे माण्हू ढकींदो आहे त वरी पंहिंजा ऐब बि रब पाक ढकींदो आहे। तव्हां हिन नज़रिए खे कीअं ॾिसंदव ऐं पोइ अज़ीज़ गुल जी शाइरी जे नज़रिए खे कीअं ॾिसंदव? पराव ऐब मिसाल तौरु हिकिड़ो जेको आहे जेको साहफ़ी आहे हुनखे जेको आहे सो माना जेको सो टोपी पाए दाढ़ी रखी ऐं परावन ऐबनि ते ढकणु रखिजे, जेको ढकणु जेको रखींदा आहिनि उहो ढकणु रखे, या साहफ़ी जेको सॼो सच आहे उहो ॿुधाए। साहफ़ी जो कमु आहे सॼो सच ॿुधाइणु। त असांजा जेके शाइर आहिनि उहे समाज जा जेके जेके साहफ़ी आहिनि सम्झो सच ज़ाहिर कंदा, सॼो सच ज़ाहिर कंदा। हाणे मिसाल तौरु 2026 में हींअर शाइरी लिखिजे पई, 2026 जी शाइरी 100 साल खां पोइ जेके नौजवान पढ़ंदा 100 साल खां पोइ उहे इहो इन दौर जो तयन कंदा त बाबा हिन दौर जे अंदरि बि कारोकारी जी रस्म हुई, हिन दौर जे अंदरि बि औरतुनि सां हेतिरी जेका बेवाजिबी हूंदी, हिन दौर जे अंदरि बि औरतुनि खे ज़ोरी मुड़ुस ॾिना वेंदा हुआ, हिन दौर जे अंदरि बि माना त एतिरी फ्रस्ट्रेशन हुई जो जंहिंजो अंदाज़ो कोन्हे। ऐं हिन दौर जे अंदरि केतिरियूं नाइंसाफ़ियूं हुयूं, बुख हुई, गुरबत हुई। मतिलबु त हीअ जेका अॼु जे दौर जी जेका शाइरी आहे न उहा अॼु जे दौर जा दस्तावेज़ आहिनि। हा, इहे दस्तावेज़ आहिनि जेके 100 साल खां पोइ माण्हू पढ़ंदा ऐं ॾिसंदा त उनखे ख़बर पवंदी त हिन दौर जे अंदरि बि मोहबतुनि ते पाबंदियूं हुयूं, इज़हार ते पाबंदियूं हुयूं ऐं ज़ोरी मुड़ुस ॾिना वेंदा हुआ, ज़ोरी मज़हब चेंज कया वेंदा हुआ। माण्हू 2024 जहिड़े माना साइंसी दौर जे अंदरि बि हेतिरा ग़ुलाम हुया। ऐं इहो थो सम्झां शाइरनि खे, माना शाइर पंहिंजी तस्वीर कॾहिं रखी कंदो आहे। हाणे पूरो जेको लिखियो आहे उहे ज़िमेदार उनजा आहिनि, जेकी अमी ऊपर ई सोचियो पिया उनजा ज़िमेदार अमी पाण आहियूं, उहे शाइर न आहिनि। अच्छा, हाणे मुर्शिद लतीफ़ साईं दौर में जॾहिं उमिरि मारूफ़ कयो त हेॾा लख लंघे तव्हां आयो पियो, पर लतीफ़ हुनखे अख़लाक़ियात जे अंदरि ज़ाहिर कयो आहे, लिखियो आहे, ठीकु आहे। पर हिन वक़्तु जेको शाइर लिखे थो उनखे तव्हां लतीफ़ जी शाइरी खे कीअं ॾिसंदो, या लतीफ़ तव्हांखे नंढा बि शाइर हूंदा इन अख़लाक़ियात जे दायरे अंदरि लिखियो आहे? साईं हाणे ॻाल्हि आहे त छा एतिरियूं बेहयायूं उन दौर में बि हुयूं या कोन हुयूं? साईं बिल्कुलु हूंदी।
ऐं पोइ उन्हनि शाइरनि छो कोन बिल्कुलु वञो। हाणे मसइलो इहो आहे त लतीफ़ साईं जेको आहे सो 350 साल अॻु में जेको आहे, हाणे अञी उन दौर जे अंदरि सिंधी समाज केतिरो मज़बूत हुयो, माण्हू मज़हबी केतिरा हुया, माण्हू इंसाफ़ पसंद केतिरा हुया, इहो त हो उन दौर जी जेका आहे सा माना त ॻाल्हि, सही ठीकु आहे न। जी जी हाणे मसइलो इहो आहे त उन दौर जे अंदरि त ॿुझ ऐं माम में माना शाइरी कई वेंदी हुई, सभई जेके हूंदियूं ॻाल्हियूं ॿुझ ऐं माम में कयूं वेंदियूं। अॼु दौर मॉडर्न दौर आहे, अॼु 2026 हले पियो। उन दौर जे अंदरि मोबाइल कोन हुई, उन दौर जे अंदरि साईं AI कोन हूंदी हुई, चैट GPT कोन हूंदी हुई, ऐं व्हाट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब, गूगल का शइ कोन हुई, सम्झो। सही त अॼु जे मॉडर्न दौर जे अंदरि बि असीं ॿुझ ऐं माम में ॻाल्हियूं कंदासीं त पोइ माना किथे समाज सां किथे ॻंढिदासीं। असांखे खुली ॻाल्हाइणु घुरिजे हर ॻाल्हि ते।